नाज़रीन ठुल में सिंधी ادبي संगत पारान जश्न गदाई जे सिलसिले में गदाई ॿालक मेलो मुनक़िद कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था हफ़ीज़ सूमरे जी हिन रिपोर्ट में। सिंधी ادبي संगत चाकठुल पारां जश्न गदाई जे सिलसिले में सुराणा पब्लिक स्कूल जे अंगण ते शागिर्दनि जे ज़हनी ऐं जिस्मानी तंदुरुस्ती लाइ गदाई ॿालक मेलो करायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि पिणु शिरकत कई। ॿालक मेले में शागिर्दनि विच में फूकणा फूकण, ॿूणी रोड, रसा छिक, म्यूज़िकल चेयर समेत ॿिया रांदि जा मुक़ाबला कराया विया। जॾहिं त मेले में गदाई साहिब जे गीतनि ते शागिर्दनि टेबल पिणु पेश कया। मुक़ाबलनि में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि खे एज़ाज़ी कप ऐं शील्डियूं पिणु ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते शागिर्दनि, उस्तादनि ऐं अदीबनि आवाज़ुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे तमामु ख़ुशी थी गदाई ॿालकनि जो मेलो थिए थो। असां चऊं था त अहिड़ा ॿियनि क़िस्मनि जा प्रोग्राम हिते थियनि, असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ही मेला थियणु घुरिजनि ऐं गदाई जो मेलो पहिरियों दफ़ो ठुल में थियो आहे। असांखे तमामु ख़ुशी थी आहे ऐं हीअ थींदा रहनि। असांखे ॾाढो तमामु मज़ो आयो इन मेले में। असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी गदाई मेलो असांखे ॾाढी ॿार ॾाढा ख़ुशि थियनि था। मेले में म्यूज़िकल चेयर, बलून वग़ैरह, रस्सी छिकण में अहिड़े तरीक़े सां हिसा वरिता वेंदा आहिनि। सिंधी ॿालक मेलो गदाई ॿालक मेले जे तौर मल्हाए रहिया आहियूं। छो जो गदाई साहब जो असांजो हक़ आहे। गदाई साहब असांजो आहे, ठुल जो आहे, ठुल वारनि जो आहे ऐं इन जे करे असां पंहिंजे फ़ख़्र सां हीअ गदाई जे नाले ते मल्हाए रहिया आहियूं। सॼा रंग जेके आहिनि सॼे मेले जा जो हिते पलटिजी पिया आहिनि, असां सम्झूं था त गदाई साहब खे ठुल वासियुनि, ठुल जी तख़लीकारनि, अदीबनि, शाइरनि, तालीमी माहिरनि, शागिर्दनि हिकिड़ो शानदार ख़राज पेश कयो आहे। उन्हनि चयो आहे त अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम ॿालक ادبي मेलो लॻायो वञे या उहो जो सरकारी सतह ते लॻायो वञे, जंहिंसां जेको आहे ॿारनि खे सिहतमंद सरगर्मियूं बहितर थींदियूं।